जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं नशर फिरोज़ मां दोस्त क़तल थी वियो आहे। जवाबदार आतिफ़ गोलियूं हणी पंहिंजे दोस्त अब्बास मंगणार खे क़तल करे छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नशर फिरोज़ में ही वाक़ियो पेश आयो आहे। दोस्त पंहिंजे दोस्त खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार आहे आतिफ़, जंहिं गोलियूं हणी अब्बास मंगणार खे क़तल करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया, पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नशर फिरोज़ में ही वाक़ियो पेश आयो आहे। दोस्त पंहिंजे दोस्त खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार आतिफ़ गोलियूं हणी अब्बास मंगणार खे क़तल करे छॾियो आहे। नज़ा तफ़सील वठंदासीं। नशर फिरोज़ मां ज़ाहिद कैमखानी खां। ज़ाहिद, आगाह कजो, नशर फिरोज़ में दोस्त पंहिंजे दोस्त खे क़तल करे छॾियो आहे। वाक़ई जा कहिड़ा कारण साम्हूं अची सघिया आहिनि? जी बिल्कुल बिशारत, ये अफसोसनाक वाक़ियो नौशहर फिरोज शहर छा मनान पेट्रोल पंप ते थियो आहे, जिते दोस्त पंहिंजे दोस्त खे पिस्टल जा फायर करे जेको आहे क़तल करे छॾियो आहे। चयो वञे थो त आतिफ़ नगर जेको आहे पंहिंजे दोस्त अब्बास मंगणार खे घरां सॾु करे वठी वियो आहे ऐं मनान पंप ते चांहि पीअंदे दौरान जेको आहे हुन पिस्टल जा फायर कया आहिनि, जंहिं करे अब्बास मंगणार हुते ई जेको आहे दम धणी हवाले कयो। हुते मौजूदु माण्हुनि ऐं पुलिस जेको आहे क़तल जे इल्ज़ाम हेठि संदसि दोस्त आतिफ़ तगर खे जेको आहे गिरफ़्तार करे छॾियो आहे। मक़तूल अब्बास जे भाउ वालिद जेको आहे मोहम्मद रमज़ान आवाज़ टीवी खे ॿुधायो आहे त अब्बास सां आतिफ़ जी दोस्ती हुई ऐं अॼु सुबुह जेको आहे हुन पंहिंजे घरां हुनखे सॾु करे वठी वियो आहे ऐं हुन खां पोइ जेको आहे हुन पंहिंजे दोस्त खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। हिन वाक़े खां पोइ जेको आहे मक़तूल जे घर में सोग वारी सूरत पैदा थी वई आहे। संदसि डेड बॉडी खे जेको आहे सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ आंदो वियो आहे। हिते पोस्टमार्टम बाद ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वार्ता हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वरी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।